नादिर मुंहिंजा भाउ मां तोखे कीअं ॿुधायां त तूं मोहब्बत जो फ़क़ीर आहे। थी सघे थो त इन हाल खां भालियो वञे। मां तोखे कीअं ॿुधायां त सदोरी वटि तुंहिंजो माॻ हुयो जेको उजड़ी वियो आहे। कीअं मां कख करे मेड़े ऐं तुंहिंजो घर ठाहिया। मूंखे ख़ौफ़ थो थिए मुंहिंजा भाउ, मूंखे ख़ौफ़ थो थिए। ॻोठ जी इज़त जो सवाल आहे तॻिया। इहो आशू बाह कीअं पबाईंदो? सदोरी असांजी इज़त ऐं गैरत आहे। बाबा साईं, पोइ ईअं थी सघे थो त हाशिम खान जे ॻोठ ते सिधी चढ़ाई करणी पवंदी। सभु माण्हू हथियारनि सां कढणा पवंदा। कोई जंग त जंग ई सही। जंग सही। अरे अहिड़ियूं सलाहूं ॾेई सालार खान खे माराईंदे जा चरियो थियो ई जा। बाबा साईं, इन छोकिरे जे चवण ते न लॻो। मुंहिंजी सलाह वठो, इहा वॾी हिकिड़ी नादानी आहे। जेकॾहिं पाण ईअं कयो न त सदोरीअ सां गॾु अलाए केतिरा माण्हू मरंदा। बाबा साईं, पोइ अलाए छा थिए। हरू भरू एॾी वॾी जंग जो ऐलान न कयो त पोइ ॿियो को बि हल न आहे जंहिंसां सदोरी मिली सघे। बाबा साईं चवंदा आहिनि त लोह खे लोह कटींदो आहे। इन हाशिम खान जॾहिं हथियारनि जा कट कटा न त पाण ई इहा सदोरी असांजे हवाले कंदो। छाकाणि त हू इन्हनि ॻाल्हियुनि खां लहराईंदो आहे। बाबा साईं, जेकॾहिं असां ईअं कंदासीं त कानून असां सभिनी जे अॻियां अची वेंदो। वञी कोर्टनि ऐं थाणनि जे अॻियां बीहंदासीं। पोइ बि चोरी सदोरी असांजी थिए अलाए न थिए। पोइ त को विच वारो सरदार ई फ़ैसिलो करे सघे थो, जेकॾहिं तव्हां जहिड़ो नथा चाहियो त। हा, इहा कई न कम जी ॻाल्हि, मुंहिंजी दिलि वारी ॻाल्हि कई। हाणे करिणो इहो पवंदो त पहिरीं छोरीअ जे पीउ ऐं भाउ खे एतमाद में वठिणो पवंदो। पोइ वञी कंहिं फ़ैसिले जी ॻाल्हि ते पहुचंदासीं। न त बाबा सुवाल ई पैदा नथो थिए। त पोइ तव्हां परू ऐं सालिया सां सलाह कयो। उन खां पोइ कंहिं सरदार खे ॾिसबो, छो जो न्याणी उन्हनि जी आहे। तव्हां चओ था त ईअं कयूं था। परू आहे असांजो दुश्मन। बसि ॻोठ जी इज़त जी ख़ातिर मिलणो पवंदो उन्हनि सां। हा, इहा ॻाल्हि पकी त थी, पर हा परूअ ते हथ थधो रखिजो। बाबा, ईअं ई थींदो जीअं तव्हां चाहियो था। तूं फिक्र न कर दादन। सालार खे अहिड़ो त सबक मिली वियो आहे जो हू 6-12 महीना हेॾां निहारींदो बि कोन। जे निहारींदो त बि 1000 दफ़ा सोचे सम्झी पोइ निहारींदो। पोइ बि रेस सालार आहे कुझु ॾूंघो माण्हू, पंहिंजे हरकतुनि खां बाज़ न ईंदो। न दादन न, मां सम्झां थो त सालार में हाणे जुरत ई न आहे जो मूंॾां मेरी अख खणी ॾिसी सघे। सचो आई रेस, पर पोइ बि पाण खे थोरो ख़्याल करणु ज़रूरी आहे। ठीकु आहे, तूं चौकीदारनि खे चई छॾ त को बि ओपरो माण्हू कुमैलो हेॾां न अचे। हा रेस, मां पंहिंजे सभिनी माण्हुनि खे चई थो छॾियां। भले हल दादन। हाँ, ॻाल्हि कर गोर। परो, मां ख़ासि सीढ़जी तो ॾांहुं आयो आहियां। जहिड़े लाइ भले शौक़ पूरो कर। न परू, अॼु जहिड़ो न थींदो, छो त इहो असां ॿिन्ही जो मसइलो आहे। बाक़ी मसइलो छा आहे? मसइलो साॻियो ई आहे, सदोरीअ जो। छा सम्झो आहे तव्हां मुंहिंजी भेण खे? हाँ? छा सम्झो? रांदी को 1000 भेरा सम्झायो थो मां। इन मसइले में टंग न अड़ायो। पहिरियां तूं थधे दिमाग़ सां मूंखे ॿुध त सही, मां चवां छा थो। गोर, मां ॿियो कुझु ॿुधी सघां थो, पर सदोरी जे बारे में हिकु लफ़्ज़ बि ॿुधणु नथो चाहियां। तोखे ॿुधणो पवंदो, छो त इहा असांखे कार आई आहे त दुश्मन जे तॾे ते असांजो
नंग रहियो पियो आहे। छा थिए थो तुंहिंजे रिश्ते में? हाँ, छा थिए तुंहिंजे रिश्ते में? भेण, सौट, मासात या घरवारी? ज़बान संभाले ॻाल्हाए परू। या सीना ज़ोरी आहे, छेड़ो आहे। ऐं हिन जो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो। त पोइ पंहिंजे आपे में रहो न, मुंहिंजे मसले में टंग छो था हणायो? ॾिस गौर, जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿीहर कई न त पोइ मूंखे कुहाड़ी चङी तरह तिखी करणी पवंदी। कुहाड़ियूं असां वटि बि आहिनि, असां कंद कपड़ बि ॼाणूं था। जेको वणायो सो वञी कयो, मुबाह आहे तव्हांखे। कुहाड़ियूं तव्हां वटि बि आहिनि। प्रिया, मां सम्झां थो तूं वक़्त जे ग़लति फ़ैसिलनि जी वर चढ़ी वई आहे। कुछ भी थे, मां बेवस झरकी ना आहियां जो ज़ुल्म जे पिंजरे में कैद रहा। तुंहिंजो मुक़दर ईअं, हाणे तोखे निभाइणो पवंदो प्रिया। जहालत जी ज़बान सां तूं बशूअ जे नाले थियल आहे। हाणे छा थो थी सघे? हाणे छा चए सुल्तान पुट? प्रिया छो थी रहे? मूंखे तूं इहो ॿुधाए त तव्हां इहे ग़लति फ़ैसिला छो कंदा आहियो? मासूम न्याणियुनि खे नंढपिण में कंहिंजे नाले छो करे छॾींदा हो? इहो तव्हां न आहियो सोचींदा त काणो आहे, मंडो आहे, लूलो आहे या लंगड़ो आहे, बस तव्हां ईअं न्याणियूं ॾेई छॾींदा आहियो ॼण न्याणियूं रस्ते तां लधल हुजनि। लिखियो मंझ निराड़ कलम। बस चाचा बस, इहो लिखियो नाहे, लिखियो तव्हां पाण लिखंदा आहियो। या तक़दीर जी लिखत नाहे, इहो सिर्फ़ असां वटि आहे। त भेण, हीअ न्याणी मूं तोखे ॾिनी आहे, हीअ तुंहिंजी नुंहुं आहे। इहो तव्हां न आहियो सोचींदा त उहो वॾो थी बघेड़ थी वेंदो। तव्हां इंसान सिर्फ़ रिश्तनि जो सोचींदा आहियो। मां नथो मञा इन्हनि रीतुनि, इन्हनि रवाजनि खे जेके अॻिते हली अज़ियत ऐं ज़ुल्म जा ज़िंदा न बणिजी वञनि। न्याणियुनि खे रिढ बकरी सम्झी कंहिंजे पुछ में ॿधी छॾींदा हो। उन्हनि जानवरनि सां जेके न्याणियुनि जो मांस रोड़ींदा आहिनि ऐं उन्हनि खे अज़ियतूं पहुचाईंदा आहिनि। इन्हनि खां वधीक ॿी कहिड़ी सितमगरी आहे चाचा? न्याणियुनि खे सीनी अज़ियतूं भोगणियूं पवंदियूं आहिनि ऐं सॼी ज़िंदगी उहे न्याणियूं पंहिंजी ज़बान ॾंदनि जे हेठां ॾेई छॾींदियूं आहिनि। पंहिंजे सावरनि जे अॻियां कुझु बि न आहिनि कुझंदियूं चाचा, कुझु बि न। कबीरी पाप थियो, मूंखे कहिड़ी ख़बर न्याणी जे दिलनि तां ॿोड़ा कॾहिं सुकंदा ई कोन। या अल्लाह, मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़। हाणे सॼी ज़िंदगी वेठो माफ़ियूं घुर चाचा, छो त तोखे इहा सज़ा जहालत जी सज़ा मिली आहे, जहालत जी। बाबा, बाबा तू रो ना, मां हिन हाल में बेगुज़ारी दर्श। मूंखे माफ़ कजे मुंहिंजी न्याणी, मां तुंहिंजो दुआरी आहियां। उन्होंने मासूम बच्चन के जबरी पूरो कंदे ॾिठम, जेकी पंहिंजे माउ पीउ जे बुख पूरी करण ख़ातिर ज़हनी जबरी अज़ाब भोगे रहा। जिन जी पढ़ण ऐं रांदियुनि जी उमिरि आहे, उन्हनि खे होटलनि ऐं रेड़नि ते ॾिठम। 12 कलाक पूरो कंदे ॾिठम, सिर्फ़ 200 रुपए जी ख़ातिर। जिन जी अखियुनि जा लुड़क खुश्क थी चुका आहिनि,
सिंध जा केड़ा सूर बुधाए सदोरी जी ये केड़ी दुनिया है जंहिंमें मासूम बच्चन खां जबरी पुरियो कराए थो वञे। शहरनि में वाहननि वस्तुनि में मारनि खे ओछंगारू ॾींदे ॾिठो। ही छा आहे कंहिं ते रोआं छा बयान कयां जी। बस स्टॉपनि ते नंढड़नि मासूमनि ऐं न्याणियुनि खे ख़ैरादरी ख़ातिर हथ ढिघा कंदे ॾिठमि ऐं किन खे कारनि में घुमंदे ॾिठमि। मामा बस कयो। ये तहां जो ॻाल्हियूं ॿुधी मुझे हाउ डरी पवंदो। मामा हाणे मुझी अखियुनि में एतिरा नीर नाहिनि रहिया जो मां वहाए सघां। हिन बेदर्द दुनिया में आखिर गरीबन जे लाइ एतिरा सूर दर्द छो आहिनि? जेके ॿिए कंहिंखे दर्द ॾियनि था सूर ॾियनि था उहे पाण छो नथा मरी वञनि ऐं पाण ऐश सां जिंदगी था गुज़ारनि। आखिर मां न ॾिसी सघियुसि ऐं पंहिंजे बाग़नि ॾांहुं रोंदो रोंदो मोटी आयुसि त रस्ते में तूं मिली वई। दिल खे टेक मिली त अकेलाई में मां मरी वञा हली। मां तहां जो सहारो आहियां, तहां उल्को न कयो। मामा हीअ न्याणी हर दुखन सूरन में तहां सां गॾु आहे। मामा सदोरी गुलू से भजी हुई हुई। मूं सदोरी के वापस करायो हो। उन दौरान गुलू मुझे हथा मरी वयो। जगरी ये सब सच आहे त पोइ मां जेल में छो कोन आया, आजाद छो आया? चाचा साले मुखे ही केड़ी कहानी बुधाई है? सदोरी केर आहे? नौकरियाणी आहे या मुझी साल आहे? मां सदोरी आहियां, मां तुझी ज़ाल आहियां नादर। सॼे राज खे ठुकराए असां पसंद जो परणो कयो हो। हाणे ॿुधाए मां तुंहिंजी छायां? तू मुझी ज़ाल आई। बिल्कुल सही। हाणे त तोखे याद अची वञे नादर त मां तुंहिंजी ज़ाल आहियां। मुझे याद ना आया पर तू चवी थी तू मुझी ज़ाल आई तो तू मुझी ज़ाल आई। छा सदोरी सा मुझो को रिश्तो आहे? छा सदोरी जो मूंसा प्यार हो? छा असां शादी कई हुई? ना ना, सदोरी तो गुलू सा भजी वई हुई। मूंसा प्यार हुजे सा त गुलू सा छो भजिया? गुलू आहे केर? छा इन खां वधीक को ॿियो दोज़ख आहे? असां सां त जानवरनि खां वधीक सुलूक तो कयो वञे। जंहिंजी दिल आई प्यार कयई, दिल भरजी वई त जॾहिं हलियो वयो। अल्लाह साईं जे औरत खे रांदी को ठाहे त पोइ दिल छो ॾिनसी? एहसास जज़्बा ऐं ख्वाब छो ॾिनई? माला खैर करे माई अखियूं सफ़ा ही रत फुहारन वांगुर पयूं छडन। खैर थाए रात निंड कान कई थी चावा? न मासी एड़ी का भी गाल ना है। वो मच्छरन जे करे न सोली निंड कोन कई अथम। छो तो सफ़ा बेरो थी पई मथई आवाज भी गौरो गौरो लगो पियो आहे। मुखे तो कुछ मुंधल लगी पई। रुनी त काने? न मासी एड़ी का भी गाल ना है। बस थोरो अम्मा याद अची वई हुई न, इन करे दिल भरजी आई हुई। हाँ अलाए माई
बुख समझो तो गोहर लाए पे रोई ॾाढो ज़मानो ख़राब आहे गोहर गोए खणी वियो हाणे वरी महरू सां तो पणजे यो जीपुन में घुमंदो अल्लाह साईं न अञा वधीक इज्जत ॾींदुसि मां तो दुआ थी कयांसि अमा ओ दिल में हेॾा फट अथम क्षमा तो सां रांदि करे वियो ॾाढी रांदि करे वियो माण्हू एॾो बेवफा बि न थिए हा करे त निभाए ना त माण्हू रखे ई न हा महरू जी दौलत ॾिसी हिरकियो आहे या त वरी हुस्न खे ॾिठो अथसि ॿिन्ही मां खां हिकिड़ी ॻाल्हि आहे लालची मासी चांहि चुल्ह ते पई आहे बाबा लाइ रखी हुयमि पर बाबा अञा ताईं आयो न आहे चवे त खणी अचां खणी अच हा पींदुसि पिणे ईंदो त पाणे पोइ ॿी ठाहे वठंदो तूं वारो कर खणी अच बाबा मुझे अंदर में बाहि थी भरे बाहि दिल थी चवे त रिपीटर खणी 7 ही कारतूस न बरुअ जे सीने में ठोके अचां तू छा थो समझी हां तू समझी तू छा थो समझी तो मां मठ कयो वेठो आहियां पलांत जी बाहि मुंहिंजे सीने में भड़के पई भड़के वक्त ना है ने सुल्तान नहीं पर वो सा वेण जो माट कर वक्त अचे पोइ इन्हनि खे ॾिसी वठंदासीं बाबा पोइ कावड़ लही वई न इहो कम न थी सघंदो दिल त चवे थी त अॻ में हिननि जा खटोला खणायां पोइ ॿिया कम कयां बाबा बाबा जज़्बाती न थी ॿई वीचारा घर जा कुकड़ केॾी महिल बि सीर विझी हलाल करे खाई सघूं था पर पहिरीं पाण खे असली कमु करणो आहे इन सदोरीअ खे मारे जेको असांजे ॻोठ ते लॻल था इन खे मिटाइणो आहे पोइ ॾिसंदासीं इन्हनि छोरनि खे ठीकु आहे बाबा जे तूं चवीं थो न त सभ खां अवल इहो कमु थो कयां हा इहो कमु ज़रूरी आहे जेकॾहिं तूं सदोरीअ खे वापसि आणे हीरो थी वे न त मेरूअ जो संग पुटु तोखे ॾींदो रहियसि सम्झी थो न हा बाबा इहा सुण सभु मिड़ेई मूं ताईं पहुती आहे रहिस लाइक़ जी समूरी मिल्कियत मेरूअ जे नाले ते थियल आहे जेकर मेरूअ सां तुंहिंजी शादी थी वई न सॼी मिल्कियत जो वारिस तूं थी वेंदी पोइ तूं छा सरदाईंदे रईस गोहर ख़ान सभु माण्हू हारी नारी तरह जा वॾेरा तोखे रईस गोहर ख़ान सॾींदा रईस गोहर ख़ान बाबा सोचे सम्झी छॾियो अथऊं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं रईस गोहर ख़ान थी ॾेखारींदोसांइ छा थी सोची मेहरू छा तू एक लोफर इंसान सां शादी करे पंहिंजी जिंदगी बर्बाद कंदी है गोहर एक ॼट अणसुधरियल ऐं जानवर किस्म जो माण्हू आहे पंहिंजी हयातीअ जो पेच उन इंसान सां जोड़ींदी आहे जेको तुंहिंजे लाइक़ ई न आहे ईअं कॾहिं बि न कजां मेहरू ईअं तूं कॾहिं बि न कजां सुल्तान बंद कर पंहिंजी ये बांसुरी जी धुन साइण ही तव्हां
छा था चओ? जंहिंजे दिल में दर्द मोहब्बत न हुजे उनखे साज़ वॼाइण जो को बि हक़ नाहे। इहा राग जी तौहीन आहे सुल्तान। छा थी वियो आहे साइण तव्हांखे? अॼु तव्हांजो लहजो कुझु ॿियो आहे। अॼु मां तव्हांखे सम्झी कोन सघियो साइण। मरी वेंदी महरू। मुंहिंजे ज़िंदगीअ में नीह लाथो आहे उहो फ़क़ति सुल्तान आहे। आख़िर थियो छा आहे? मूंखे खोले ॿुधायो। सालार खान मुंहिंजी शादी गौहर सां करण थो चाहे ऐं मूं कसम खाधो आहे त मां शादीअ जी राति पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾींदसि। तोखे ज़रे जो बि अहसासु न आहे सुल्तान। मूंखे हिकु बेवस फ़क़ीर आणी सम्झी मुंहिंजो हथ पकड़। मां जानवरनि खां बची वेंदसि सुल्तान। मुंहिंजो केर बि न आहे ऐं ही मिल्कियत हिकु जाहिलनि जे हथनि में चढ़ी वेंदी ऐं मुंहिंजा हारी मारूअड़ा अज़ाब भोगींदा, दुख ॾिसंदा। मुंहिंजे बाबा साईं जी मिल्कियत अयाशुनि में उॾाए छॾींदा। तुंहिंजो हथ हाणे मुंहिंजी अमानत आहे ऐं दुनिया जी का बि ताक़त हाणे तुंहिंजो हथ मूंखां धार नथी करे सघे। इहो सुल्तान जो तोसां वचन आहे। तो सुल्तान जो प्यार आहीं, मोहब्बत आहीं। हाणे तूं सुल्तान जो नंग आहीं। सुल्तान, हे चूड़ियूं तूं पंहिंजे नाले जो मूंखे पंहिंजे हथनि सां पाराए। बस न हाणे ॿुधाए मां तुंहिंजी छा थियां? नंग। बाक़ी रुगो बस निकाह जी देर आहे। मां जल्दी तोसां निकाह कंदसि। ऐं मां तोखे दिल सां क़बूल कंदुसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।